नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे टंडोलियार खां ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी वज़ीर पाणी ऐं बिजली उमर अयूब चयो आहे त तहरीक इंसाफ़ जी हुकूमत ठहण खां पोइ सॼी दुनिया जा सीड़पकार पाकिस्तान अची रहिया आहिनि। तमामु जल्द मुल्क में वॾे पैमाने ते सीड़पकारी थींदे सां गॾु रोज़गार में वॾे तइदाद में इज़ाफ़ो थींदो। पीपल्स पार्टी पंहिंजी करतूतनि जे करे अॼु अंदरूनी सिंध ताईं महदूद थी वई आहे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार तहरीक इंसाफ़ जे अॻुवाण एडवोकेट अली पल जे रिहाइशगाह ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हिन चयो त पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी आम चूंडनि में हिसो वठण जे लाइ पंहिंजा नामज़दगी फार्म भराया, पर इलेक्शन में तहरीक इंसाफ़ जे वर्करनि संदसि पार्टी जे उम्मीदवारनि खे ज़बरदस्त शिकस्त ॾेई लियारी मां कामयाबी हासिल कई। हिन चयो त तहरीक इंसाफ़ जी हुकूमत मुल्क खां करप्शन जो ख़ात्मो कंदे ऐं मुल्क में शदीद पाणी जी बहरान आहे। जनरल अयूब ख़ान जे दौर में मुल्क में पाणी जे लाइ डैम ठाहिया विया हुआ, जंहिंजो फ़ाइदो अॼु मुल्क खे मिली रहियो। हिन चयो त हिस्को में 300 ऑफिसरनि खे ड्यूटी मां गफ़लत ऐं लापरवाही जे करे हिननि खे फारिग कयो वियो। मुल्क में असांजी हुकूमत तरफ़ां बिजली चोरनि ख़िलाफ़ घेरो तंग करे 18,000 खां वधीक बिजली चोरनि खे जेल मोकिलियो वियो ऐं मूं पाण सॼे मुल्क जे हिस्को ऑफिसरनि खे हिदायत कई त बिजली चोर केॾो बि बाअसर छो न हुजे, उन जे ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। जेकॾहिं कंहिं बि ऑफिसर इन में का कोताही कई त उन जे ख़िलाफ़ असां कार्रवाई कंदासीं। हिन चयो त असांखे मुल्क में लोड शेडिंग जी तमामु घणी शिकायतूं आहिनि, पर असांजी पॉलिसी त जीअं ई इलाइक़े मां हिस्को खे रिकवरी घटि मिली रही उते लोड शेडिंग कई वेंदी ऐं 100% रिकवरी ते लोड शेडिंग न कई वेंदी। हिन चयो त गुज़िरियल हुकूमत जे माण्हुनि हिन मुल्क खे फुर लुट करे क़ौमी ख़ज़ाने खे ख़ाली कयो आहे ऐं करप्शन कंदड़नि ख़िलाफ़ असां बीठा आहियूं ऐं पाकिस्तान मां करप्शन ख़तमु करे ॿिनि मुल्कनि मां पैसा वापसि आंदा वेंदा। हिन चयो त असां वज़ीर आज़म इमरान ख़ान जी हिदायत ते आवाम खे हिननि जो बुनियादी हक़ ॾियारियो वेंदो। आईंदा इलेक्शन में PTI ऐं ॿिनि सूबनि वांगुरु सिंध सूबे में वॾी अक्सर सां कामयाबी माणे हुकूमत ठाहींदी। इन मौक़े ते MNA शकूर शाह ऐं एडवोकेट अली पल ऐं ॿिया अॻुवान पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।